बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेसत वही जी शुरुआत। हज़रत बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 40 साल जी उमिरि में नबी थिया, मक्के में 13 साल रहिया, मथन वही नाज़िल थींदी रही। पोइ खेनि हिजरत जो हुकुम मिलियो, मदीने में 10 साल क़याम फरमायाऊं ऐं 63 सालनि जी उमिरि में मदीने में वफ़ात करे विया। हज़रत बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नबूवत खां पोइ मके में 15 साल गुज़ारिया। 7 सालनि ताईं आवाज़ ॿुधंदा हुआ ऐं रोशनी ॾिसंदा रहिया, पर का शइ ॾिसण में न ईंदी हुयनि। ऐं मके जे आख़िरी 8 सालनि में वही नाज़िल थींदी रही। ऐं मदीने में 10 साल रहिया ऐं 65 साल जी उमिरि में वफ़ात कयाऊं। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त अल्लाह तबारक व तआला 60 सालनि जे उमिरि में नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वफ़ात ॾिनी। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 63 सालनि जी उमिरि में वफ़ात कई। हज़रत अबू बकर ऐं उमर बि 63 सालनि जी उमिरि में वफ़ात कई। अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा खां रिवायत आहे त सभ खां पहिरियां जेका वही पाण सगोरनि ते नाज़िल थी से सुठा ख्वाब हा। पाण ख्वाब में जेकी कुझु ॾिसंदा हुआ, बेदारी में सुबुह जे रोशनीअ वांगुरु उहे ॻाल्हियूं मथनि ज़ाहिर थींदियूं हुयूं। पोइ अकेला खे पसंदि करणु लॻा, ग़ार हिरा में अकेलो रहणु लॻा। उते ॻाणा टे जूं के रातियूं रही इबादत कंदा हुआ। तव्हांजो घर अचण जी रग़बत थींदी हुयनि। पोइ वरी उन मक़सद लाइ सीधो सामान खणी ईंदा हुआ। सीधो सामान ख़तमु थी वेंदो हो त ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि वापसि अची वरी सामान खणी वेंदा हुआ। अहिड़ीअ तरह ग़ार हिरा में अकेलो रही इबादत कंदा रहिया। तव्हांजो मतन वहीअ जी शुरूआति थी। हिकु ॾींहुं हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम आयो ऐं चयाईं त पढ़। फरमायो त मां पढ़ियल न आहियां। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायाऊं त मां पढ़ियल न आहियां। जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम पोइ भाकुर पाए एतिरे क़दुरु ज़ोर ॾिनो जो मूं साणो थी वियुसि। पोइ मूंखे छॾे ॾिनई ऐं चयाईं त पढ़। मूं चयो त मां पढ़ियल न आहियां। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम वरी मूंखे भाकुर पाए ज़ोर ॾिनो तांजो मां साणो थी पियुसि। पोइ मूंखे छॾे ॾिनई ऐं चयाईं त पढ़। मूं चयो त मां पढ़ियल न आहियां। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे टियों भेरो भाकुर पाए ज़ोर ॾिनो तांजो मां साणो थी पियुसि। पोइ छॾे ॾिनई ऐं चयाईं त पंहिंजे रब जे नाले सां पढ़ जंहिं मख़लूक खे ख़लक़ियो, इंसान खे गोश्त जे दिग मां ख़लक़ियाई। पढ़ पंहिंजे इज़त वारे रब जे नाले सां। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे आयतूं यादि करे घर मोटिया। संदन दिलि धड़की रही हुई। हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह ताला ख़दीजा धी ख़ौलिद वटि आया ऐं फरमायूं त मूंखे कपिड़ो वेढ़ियो। मूंखे कपिड़ो वेढ़ियो। खेनि कपिड़ो वेढ़ियो वियो तव्हांजो संदन ख़ौफ़ ख़तमु थियनि। त ख़दीजा खे अहवाल ॾींदे फरमायाऊं त मूंखे पंहिंजे जान जो ख़तरो आहे। ख़दीजा तसली ॾींदे फरमायो त ख़ुदा जो कसम ईअं हरगिज़ न थींदो। अल्लाह तव्हांखे कॾहिं ख़्वार न कंदो। तव्हां मिटरी माइटरी ॻंढियो था, कमज़ोरनि जो बार पाण ते खणो था, जेका शइ माण्हुनि वटि नाहे उहा उन्हनि खे ॾियो था, महमानदारी करियो था, मुसीबत जे वक़्त में हक़ जी मदद करियो था। पोइ ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा खेनि पंहिंजे सौट वर्क़ बिन नौफल बिन असद बिन अब्दुल उज़ा वटि वठी आई, जेको जाहिलियत जे दौर में बुत परस्ती छॾे ईसाई थी चुको हो। इब्रानी ॿोली लिखणु पढ़णु ॼाणंदो हो ऐं इंजील मां जेकी अल्लाह घुरंदो हो इब्रानीअ में उन खां लिखाईंदो हो। उहो काफ़ी कुराड़ो, कमज़ोर ऐं अंधो थी चुको हो। हज़रत ख़दीजा खेसि चयो त मुंहिंजा सौट थोरो पंहिंजे भाइटे जी ॻाल्हि त ॿुध। वर्क़ पाण सगोरनि खे चयो त मुंहिंजा भाइटिया ॿुधाए तो छा ॾिठो आहे। पाण सगोरनि जेकी कुझु ॾिठो हो उहो बयानु कयो। उहो ॿुधी वर्क़ चयो त उहो ई त अल्लाह जो उहो फ़िरिश्तो आहे जंहिंखे अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॾांहुं मोकिलियो हो। काश तुंहिंजी नुबूअत जे ज़माने में मां जवान हुजां हा। काश मां उन वक़्त ताईं ज़िंदह रही सघां जॾहिं तोखे तुंहिंजे क़ौम पंहिंजे शहर मां कढी छॾींदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त छा उहे मूंखे कढी छॾींदा? वर्क़ चयो त हाओ।
जेको बि शख़्स उहो दीन खणी आयो आहे जेको तव्हां आंदो आहे माण्हू तव्हांजा दुश्मन थी वेंदा। जेकॾहिं मां उन ॾींहं ताईं जीअरो रही सघियुसि त तव्हांजी पूरी पूरी मदद कंदुसि। पोइ थोरो वक़्तु गुज़रियो त वर्क गुज़ारे वियो ऐं वहीअ जो सिलसिलो बंदि थी वियो। बुखारीअ में वधीक आहे त वहीअ जे रुकजण ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे घणो ग़म थियो केई भेरा ग़म जे करे सुबुह जो जबल जे चोटीअ ते चढ़ी वेंदा हुआ त पाण खे केराए मारे छॾियुनि। जॾहिं जबल जे कंहिं चोटीअ ते पहुचंदा हुआ त हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिर थींदो हो ऐं चवंदो हो त हे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो तुंहिंजो शान न आहे, तूं अलाह जो रसूल आहीं। तॾहिं संदन बेक़रारी ख़तमु थी वेंदी हुई, संदन दिलि खे तसली नसीब थींदी हुई। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु वही बंदि थियण जो ज़िक्र कंदे फरमाए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाए त हिकु भेरे मां रस्ते में वञी रहियो हुयुसि, एतिरे में मूं आसमान मां हिकु आवाज़ु ॿुधो, अखियूं खणी मथे जो निहारियुमि, छा थो ॾिसां त साॻियो ई फ़िरिश्तो जेको गार हिरा में मूं वटि आयो हो आसमान ऐं ज़मीन जे विच में हिकु कुर्सीअ ते वेठो आहे। मां उहो ॾिसी डिॼी वियुसि, पंहिंजे घर मोटी आयुसि। मूं घर वारनि खे चयो त मूंखे कपिड़ो वेढ़ियो। तॾहिं अलाह ताला ही आयतूं नाज़िल फरमायूं, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, या अय्युहल मुद्दस्सिर क़ुम फअंज़िर वरब्बक फकब्बिर वसियाबक फतहिर वरुज्ज़ फहजुर। ए चादर वेढ़ींदड़ उथ ऐं माण्हुनि खे टिजार ऐं पंहिंजे रब जी वॾाई बयानु कर ऐं पलीतीअ खां पासो कर। पोइ वहीअ जो सिलसिलो तेज़ थींदो वियो ऐं लगातार वही अचण लॻी। अम्मा आयशा रज़ी अल्लाहु अन्हा खां रिवायत आहे त हारिस बिन हशाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां पुछो त ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ते वही कीअं अचे थी? फरमायूं त कॾहिं घंटीअ जे आवाज़ वांगुरु ईंदी आहे ऐं उहा मूं ते घणी सख़्तु हूंदी आहे। पोइ फ़िरिश्ते जा चयल अल्फाज़ मूंखे यादि थी वेंदा आहिनि त वही ख़तमु थी वेंदी आहे। ऐं कॾहिं फ़िरिश्तो इंसानी सूरत में ईंदो आहे ऐं मूंसां ॻाल्हाईंदो आहे, मां संदसि ॻाल्हायल लफ़्ज़ यादि करे वठंदो आहियां। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते सख़्तु सर्दीअ जे ॾींहं में वही नाज़िल थींदे ॾिठी, जॾहिं उहा ख़तमु थींदी हुई त संदन पेशानीअ तां पघर टिमंदो हो। हज़रत उबादत बिन स्वामत रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते वही नाज़िल थींदी हुई उन जी सख़्तीअ जे करे संदन मुंहुं मुबारक मटिजी वेंदो हो। हिकु रिवायत में आहे त पंहिंजो मथो झुकाईंदा हुआ, असाबी बि मथो झुकाईंदा हुआ। जॾहिं वही बंदि थी वेंदी हुई त पंहिंजो मथो मथे खणंदा हुआ। हज़रत बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा खां रिवायत आहे त जॾहिं ही आयत लथी पंहिंजनि वेझनि अज़ीज़नि खे ड्रेजार त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सफ़ा टकरीअ ते चढ़ी पुकारण लॻा, ए फहद जा औलाद, ए अदीअ जा औलाद। कुरैश जे कबीलनि जा नाला वठी वठी उन्हनि खे पुकारियाऊं, तव्हांजो सभु गॾु थिया। फरमायूं त ॿुधायो, जेकॾहिं तव्हांखे ख़बर ॾियां त हिन माथिरीअ में हिकु लश्कर तव्हां सां जंग करण लाइ हमिलो करण वारो आहे, छा तव्हां मूंखे सचो सम्झंदा? ईअं चयो त हाओ, असां हमेशह तव्हांखे सच ॻाल्हाईंदे ॾिठो आहे। फरमायूं त पोइ मां सख़्तु अज़ाब जे अचण खां अॻु तव्हांखे ड्रिजारण वारो आहियां। अबू लहब चयो त तूं हालाको थीं, छा तूं असांखे उन जी मक़सद लाइ गॾु कयो आहे? पोइ सूरत तब्बत यदा अबी लहबिन व तब्ब लथी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में जेके गुथा लफ़्ज़ अबू लहब ॻाल्हाया, अल्लाह पाक इहा सूरत सॼी नाज़िल करणु फरमाई त शल हलाक थियनि हथ अबू लहब जा। हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त हिन दौरान जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन काबतुल्लाह शरीफ़ में बीही निमाज़ पढ़ी रहिया हुआ ऐं बैतुल्लाह में कुरैश जा काफ़र पंहिंजे मजलिस में वेठा हुआ। एतिरे में मंझांनि हिकु काफ़र चयो, छा तव्हां हिन रियाकार खे नथा ॾिसो? तव्हां में केरु आहे जेको फलाणे शख़्स जी कुठल ॾाचीअ जो ओझ खणी अचे, पोइ इंतज़ारु करे तव्हांजो सजदे में वञे ऐं उहो संदसि ॿिन्ही कुल्हनि जे विच में रखे। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सजदे में विया त मंझांनि सभ खां वॾो बदबख़्तो थियो। पोइ उहो खिलण लॻा ऐं खिलंदे खिलंदे हिक ॿिए ते किरण लॻा। हिकु वींदड़ शख़्स
फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि वियो। पाण साण हुन वक़्त में नंढी उमिरि जी छोकिरी हुई। उहो ॿुधी भॼंदी आई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सजदे में हा। अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहो किन संदन कुल्हनि तां उछलाए फिटी कयो, यानी उजरी, ऐं काफ़िरनि खे घटि वधि ऐं सख़्तु सुस्त चयाईं। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन निमाज़ पूरी फरमाई त हिन तरह खेनि बद दुआ ॾिनऊं, ए अल्लाह कुरैश वारनि जी ख़बर वठ। पोइ पाण नालो वठी हर हिकु शख़्स जे बारे में फरमायाऊं, ए अल्लाह अमर बिन हशाम खे बर्बाद कर, उतबा बिन रबिया, शेबा बिन रबिया, वलीद बिन उतबा, उमय्य बिन खलफ, उतबा बिन उबई मुईत, अमारा बिन वलीद के बर्बाद कर। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, अल्लाह जो कसम पंहिंजनि अखियुनि सां उन सभिनी खे बदर जे ॾींहुं क़त्ल थींदे ॾिठो। पोइ खेनि खूह में गहले उछलायो वियो, यानी बदर जे खूह में। उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, खूह वारनि ते लानत ऐं फिटकार मड़ी वई आहे। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे त उन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां पुछो त तव्हां ते जंग उहद जे ॾींहं खां वधीक सख़्तु ॾींहुं बि आयो? पाण सगुरनि फरमायो त मूं पंहिंजे क़ौम खां उक़बा जे ॾींहुं जेका सख़्ती ॾिठी उहा उहद जे ॾींहं खां बि वधीक हुई। उन ॾींहुं इस्लाम जो पैगाम खणी इब्न अब्दुल्लाह इब्न अब्द या लैल बिन अब्द किलाल वटि वयुसि। उन्हनि मुंहिंजी दावत क़बूल न कई। उटलंदो मूं ते गंदनि खे बशाऊं, बदमाश माण्हुनि खे बशाऊं। मां सख़्तु ग़मगीन हालत में मोटी आयुसि ऐं करन सुआलब नाले जाइ ते अची साहु पटियो। मथे जी निगाह खणी निहारियमि त छा थो ॾिसां त मूं ते ककर पाशो करे बीठो आहे, जंहिंमें मूंखे जिब्राइल अमीन नज़र आयो। मूंखे सॾे चयाईं त अल्लाह ताला तुंहिंजे क़ौम जी ॻाल्हि ऐं जेको जवाबु उन्हनि ॾिनो सो ॿुधो आहे, ऐं तव्हां ॾांहुं जबलनि जे बादशाह फ़रिश्ते खे मोकिलियो आहे। जेका तव्हांजी मर्ज़ी हुजे हिन खे हुकुम करियो। जबलनि जे फ़रिश्ते मूंखे सलाम कयो ऐं चयाईं त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजे क़ौम जेकी कुझु तोखे चयो उहो अलाह ॿुधो आहे। मां जबलनि जे बादशाह आहियां। मूंखे अल्लाह ताला तव्हां वटि मोकिलियो आहे। जेको हुकुम फरमायो मां उन ते अमल करियां थो। तव्हां छा था चाहियो? जेकॾहिं तव्हां चाहियो था त मां उन्हनि खे अख़शबीन जबलनि जे विच में चीभाटे छॾियां। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त भला कि मूंखे उमेद आहे त अल्लाह ताला उन्हनि जे नस्ल मां अहिड़ा माण्हू पैदा कंदो जेके हिकु अल्लाह जी इबादत कंदा ऐं उन सां कंहिंखे शरीक न कंदा। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा ॾंद मुबारक उहद जे ॾींहुं शहीद थी पिया ऐं मथो मुबारक बि ज़ख़्मी थी पियो, उतां रत साफ़ कंदे फरमायूं त उहा क़ौम कीअं कामयाबु थींदी जंहिं पंहिंजे नबीअ जा ॾंद शहीद करे छॾिया ऐं संदसि मथो फाड़े विधो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त उन ई क़ौम ते अल्लाह जो ग़ज़ब सख़्तु थिए जंहिं पंहिंजे नबीअ सां ई सलूक कयो ऐं पंहिंजनि ॾंदनि मुबारक न इशारो कयाऊं। उन शख़्स ते अल्लाह जो ग़ज़ब सख़्तु थींदो आहे जंहिंखे अल्लाह जे राह में जिहाद कंदे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़त्ल करे। हज़रत यहया बिन अबी कसीर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त मूं अबू सलमा बिन अब्दुर्रहमान खां पुछो त क़ुरान पाक जो कहिड़ो हिसो सभ खां अॻु में नाज़िल थियो? चयाईं त या अय्युहल मुद्दसिर। मूं चयो त माण्हू चवंदा त सभ खां पहिरियां ई सूरत इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ नाज़िल थी आहे। चयाईं त मूं जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां उहा ॻाल्हि पुछी, उन उहो ई जवाबु ॾिनो। मूं ॿिए कंहिं साॻी ॻाल्हि चई जेका तूं चवें थो ऐं मूंखे चयाईं त तोखे उहा ई हदीस ॿुधायां थो जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बयानु फरमाई आहे। पाण फरमायूं त मां हिकु महीनो गार हिरा जे तन्हाईअ में वेठुसि। जॾहिं मूं गार में पंहिंजो मुराक़िबो पूरो कयो ऐं हेठि लथुसि त मूंखे आवाज़ ॾिनो वियो। पंहिंजे साॼे पासे ॾिठुमि त मूंखे का शइ नज़र न आई। वरी पंहिंजे खाॿे पासे निहारियुमि त बि का शइ नज़र न आई। पंहिंजे पोयां ॾिठुमि त बि का शइ नज़र न आई। मूं पंहिंजो मथो मथे खयों त हिकु शइ ॾिठी। मां ख़दीजा वटि आयुसि। मूं चयो त मुंहिंजे मथां कपिड़ो विझ।
उन ई मुंहुं ते कपिड़ो विधो ऐं थधो पाणी हारियईं। पोइ हीअ आयत नाज़िल थी या अय्युहल मुद्दस्सिर क़ुम फअंज़िर वरब्बक फकब्बिर वसियाबक फतहिर वरुज्ज़ फहजुर। ए कपिड़ो वेढ़ण वारा उथ, पोइ माण्हुनि खे अलाह जे अज़ाब खां डिॼार, पंहिंजे पालणहार जी वॾाई बयानु कर ऐं पंहिंजा कपिड़ा साफ़ रखो, पलीतीअ खां परे रहो। उहो वाक़ियो निमाज़ फ़र्ज़ थियण खां अॻु जो आहे। इहो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी शुरूआत वहीअ जी। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दीन जे करे काफ़िरनि एतिरो सतायो जो ओझ बि मथां उछलायूं। दीन में तकलीफ़ूं आहिनि। हिकु रिवायत में आहे, साहबी फरमाए थो त अमल साले उहो आहे जो हुनजी इंसान नियत करे, ॿियो हुन अमल जो इल्मु हुजेसि, टियों अमल जे मथां जेकॾहिं तकलीफ़ अची वञे त सब्र बि करे, चौथों क़बूलियत जो शर्त आहे इख़लास, अलाह जी रज़ा मक़सूद हुजे त रब मूंखां राज़ी थिए। दुआ आहे अलाह पाक मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे हर अमल साले जे लाइ इन्हनि शर्तनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।